अहम ख़बर खां वाक़िए आगाही ॾींदा हलूं त जेयूआ सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त जेयूआ हर फोरम ते सिंध जे अवाम जे आवाज़ बणिजंदे सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो ऐं इस्तेसाल क़बूल न कयो वेंदो। जेयूआ सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां राशिद महमूद सुमरो जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध जे वसीलनि अमन अमान ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त जेयूआ हर फोरम ते सिंध जे आवाज़ जो आवाज़ बणिजंदी। हुन चयो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो ऐं इस्तेसाल क़बूल न कयो वेंदो। अहम ख़बर हीअ अव्हांखे ॾींदा पिया हलूं। जेयूआ सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त जेयूआ हर फोरम ते सिंध जे अवाम जो आवाज़ बणिजंदे सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो ऐं इस्तेसाल क़बूल न कयो वेंदो। जेयूआ सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां राशिद महमूद सुमरो जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध जे वसीलनि अमन अमान ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं।